अमां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ काज़ी अहमद मां रिपोर्ट करे रहियो असांजो नुमाइंदो जाम फरहान अली उंडड़ ॻोठ सवाई राहू जे रहवासी ज़मीर राहू ऐं काइनात सोलंकी चयो आहे त असां कुझु महीना अॻु रज़ा ख़ुशी सां पसंदि जी शादी कई आहे। नारी काइनात चयो त मूंखे कंहिं भॻवा नाहे कयो, मूं रज़ा ख़ुशी सां घरां निकिरी ज़मीर राहू सां पसंदि जी शादी कई आहे, जंहिं ते मुंहिंजा माइट ज़मीर राहू ते कूड़ा अगवा करण जा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। केस कूड़ा सम्झिया वञनि। मां पंहिंजे मुड़ुस ज़मीर राहू सां गॾु रहणु चाहियां थी। जॾहिं त ज़मीर राहू चयो त काइनात जा माइट मूं ते ऐं काइनात खे अगवा करण जा कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। मूं काइनात खे अगवा नाहे कयो, हिन रज़ा ख़ुशी सां मूंसां शादी कई आहे। हिननि IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांजी जान खे ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, कूड़ा केस ख़तमु करे जीअण जो हक़ ॾिनो वञे।